सलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि त्वाहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। फ़क़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमाउ वरसतुल अंबिया। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। लाइक एहतराम, लाइक सत्तकरीम हज़रत सैयद अब्दुल क़य्यूम महालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया, बिरादर अजीज मौलाना मोहम्मद सालेह इंदड़ साहब, इस स्टेज पे मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, आमाइदीन, उलमाए इकराम, पिंडाल में मौजूद मुझा गैरतमंद, जुर्रतमंद, दिलेर मुजाहिद साथियों, मकामी जमात के नूर शाह कब्रिस्तान जे इर्द गिर्द जे हिन इलाके जे रहवासिन के ऐं खास तौर ते पंहिंजे भाउ हाफिज़ गुलाम मुस्तफ़ा बुरड़ो साहब के अज जे हिन अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल तारीख़ साज़ इज्तिमा जे इनेक़ाद ते दिल जे गहराइन सां मुबारकबाद पेश करियां थो। धणी दर दुआ करियां तो अल्लाह तबारक व तआला असांजे दोस्तन जे इन मेहनत के पंहिंजे बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। मुंहिंजे डायरीअ में अवां जे जलसे जी तारीख़ 5 तारीख़ लिखियल हुई, 5 अक्टूबर। मां 7 अक्टूबर वाइदो कयो शक्कर जे वर्कर्स कन्वेंशन जे लाइ। बाद में खबर पई तो या गुलाम मुस्तफ़ा साहब का गलती थी या माखा थी। बहरहाल ब प्रोग्राम गजी विया। मुझो ख्याल हो तो मां सखर वर्कर्स कन्वेंशन का थी पो रात जो 12-1 बजे अचा, कलाक 1.5 तहां सां ॻाल्हाया, छो त हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा सच चयो तो मां पंहिंजे बाबे सां गॾु शहादत, उनजे शहादत का 2 महीना पहिरियां या महीनो पहिरियों हिते आयो हुस ऐं वालिद साहब जे हुक्म ते मां अवां सां मुखातब थियो हुस। उन खां पोइ मां यको तहां वटि हाज़िरी न भरे सघियो हां, लेकिन मुंहिंजे भाउ मौलाना मोहम्मद सालेह इंदड़ साहब जो हुक्म हो त न पहिरियां हिन जलसे में, उन खां पोइ वर्कर्स कन्वेंशन में। मां माज़रत खां आहियां जो मां 20-15 मिंटनि खां वधीक अवां जे साम्हूं गुफ़्तगू करण खां क़ासिर आहियां। जिंदगी रही तो तफसीली गुफ्तगू के बे मौके ते जो मुझे ठीक 10 बजे सखर वर्कर्स कन्वेंशन में पहुंचनो आ। मां बिला तमहीद 4 अहम ॻाल्हियूं अर्ज़ करण चाहियां थो। इन उम्मीद सां त अवां मुंहिंजे मारूज़ात के दिल जे कननि सां ॿुधंदव त नूर शाह वारो अज का तकरीबन 10 साल पहिरियां हे सादो ग्राउंड हो, हे सादो मजमो हो,
ये स्टेज हुई मुझो शहीद बाबो हो उन दीन जी गाल कई उन इस्लाम जे सरबुलंदी जी गाल कई उन हक जी गाल कई उन अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निज़ाम जी गाल कई हर ज़ालिम सां बग़ावत जो दर्स पढ़ायो हर मज़लूम जे हिमायत जी गाल कई बिला तफरीक पूरी इंसानियत जी खिदमत जी गाल कई उन सिंध जी गाल कई सिंध जे गरीब मिस्कीनन हारिन मजदूरन जी गाल कई लेकिन नूर सावरो का सवाल तो पूछा पंहिंजे शहीद बाबे जे रूह सां मुखातब थी करे त नूर सावरो कसम खणी मूंखे ॿुधायो त 10 साल गुज़रिया आहिनि शहीद ख़ालिद महमूद असर खां जुदा थियो लेकिन ॿुधायो उन जो मसन उन जी तहरीक उन जी जद्दोजहद उन जो दीन जलाया आवाज़ धरती जलाया आवाज़ गरीबन मिस्किनन हारिन ऐं मज़दूरन जलाया आवाज़ जारी है सारी है या बंद थी वियो नारे तकबीर कलमी खालिद जिंदा था कलमी खालिद जिंदा था लाउड वारो का थिया इन जी माइक बंद करे छॾ ॿुधायो डॉक्टर ख़ालिद महमूद जो आवाज़ जिंदा है या बंद थी वियो कूड़ न ॻाल्हाइजो उन जी तहरीक जिंदा है या ख़त्म थी वई उन जी दीन जी चौकीदारी कई अॼु बि दीन जी चौकीदारी थे पई या न पई थे जवाब नथो अचे वाकई कब्रिस्तान में आया या इंसाननि में आया आस पास कब्रिस्तान जरूर है मुझो जज्बात अड़ा आहिनि जो मुर्दा भी ॻाल्हाईंदा पर तव्हां नथा ॻाल्हायो बाबा मुंहिंजा शहीद ख़ालिद महमूद जो मसन जिंदा है या न है तहरीक जिंदा है या न है दीन जी चौकीदारी हले पई या न पई हले अॼु बि ख़त्मे नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ मैदान ते शहीद ख़ालिद महमूद जी जमात अॼु बि सिद्दीक़ अकबर फारूक आज़म उस्मान ज़िन्नुरैन हैदर करर अम्मी आइशा अमीर मुआविया जे इज्जत नामोस की पहरेदारी भी जमीयत उलमा इस्लाम करे रही है यहाँ है या कोने यहाँ है या कोने सहाबा जे इज्जत नामोस जो बिल असेंबली में जमीयत उलमा पास करायो या न करायो न ॻाल्हाईंदो त मां हलियो वेंदुमि मूंखे जवाब खपे मुड़स माण्हुनि जो मुजाहिदनि जो ॻाल्हाईंदा हलो ख़त्मे नबूवत जो कानून जमीयत पास करायो या न करायो सहाबा जे इज्जत जो कानून जमीयत पास करायो या न करायो तव्हां ॿुधायो कसम तव्हां अल्लाह जो तव्हांखे रब जो कसम ॾिनो आहे सखर में बैराज कॉलोनी में हिकिड़े ॾींहं में 18 मस्जिदुनि खे बिल्डोज़र हया विया जमीयत उलमा इस्लाम मस्जिदन की चौकीदारी कई या न कई जिनके खबर आ हुए ॻाल्हायो त आवाज़ अचे अबा जमीयत उलमा अल्लाह जे घरनि जी चौकीदारी कई दाढ़ीअ पटके जी चौकीदारी कई मस्जिद मदरसे जी चौकीदारी कई कोरोना में लॉकडाउन में भाव साथ न पियो मिलाए पी पुट सां हथ न पियो मिलाए परे वबा आया भॼी वञो असांखे बि मास्क असांजे हथनि ते बि ग्लव्स पर ॿुधायो इन कोरोना जे माहौल में भी उलमाए इकराम माण्हुनि जा दर खड़काए माण्हुनि जी ख़िदमत कई या न कई जवाब ॾियो यार जवाब ॾियो यार छो त हे कैमराउनि जे ज़रिए सॼो मुल्क तव्हांखे ॾिसे बि थो ॿुधे बि थो मां हक़ीक़तूं इन्हनि भोतारनि ताईं पुॼाइण थो घुरां त जॾहिं सैलाब आयो सिंध ॿुॾे पई 16 फुट पाणी हो घरनि जे छतनि खां मथे पाणी हो हेलीकॉप्टरनि में लैंड क्रूज़रनि में बेड़े बंध बेड़नि में लाचनि में सिंध जे ग़रीबनि सिंध जे मज़दूरनि सिंध जे लाचारनि सैलाब मुतासिरीन सां को वॾेरो को भोतार को ख़ान ऐं नवाब मैदान ते रहो रब मोहम्मद जो कसम जॾहिं मुंहिंजे हिननि ग़रीब
वक्त में हिन सागत जमीयत उलमा इस्लाम बीठी हुई या न हुई, बीठी हुई या न हुई। सैलाब अमीर मौलवी सिंधु की खिदमत कई या न कई। बिलावल भुट्टो स्टेज पे हो, जनाब बिलावल भुट्टो स्टेज पे हो, जनाब शहबाज शरीफ स्टेज पे हो, मोहतरमा मरियम नवाज साहिबा स्टेज पे, अख्तर जान मेंगल स्टेज पे, महमूद खान चकसई स्टेज पे, मौजो कायद मौलाना फजलुर रहमान स्टेज पे, जरदारी साहब जे जमात सब वजीर, सब मुशीर, सब एमएलए, सब एमपी स्टेज पे, वजीर आला सिंध मुराद अली साहब स्टेज पे हो। कसम तवाल्लाह जो इन्हनि सभिनी जे मौजूदगी में सिंध जी चौकीदारी कंदे, सिंध खपाईंदे, पादर खाईंदे जा नारा जमीयत उलमा हया या न हया। जवाब खपे मूंखे, सिंध खपाईंदे पादर खाईंदे जा नारा के आया हो? ॿुधाए के आया? जमीयत उलमा मां चाहियां, मां कुछ भी न आहियां, मां तव्हांजो ख़ादिम हाँ, मां तव्हांजो नौकर हाँ, मां हिननि बुज़ुर्गनि जे जूतीअ जे बराबर भी न आहियां। हिननि मूंखे पटको जमात जो पारायो। मुंहिंजी इज्जत जमात सां वाबस्ता है, मुंहिंजो मक़ाम जमात सां वाबस्ता है। ऐं नूर शाह वारो रब जो क़ुरान साम्हूं पिया सच थो चवां, मुंहिंजे औलाद खां, मुझे पुटन ऐं धीउनि खां तव्हां मूंखे वधीक प्यारा आहियो। मां हलफ खणी थो चवां, मां हलफ खणी थो चवां। ॿुधो, सिंध खपाईंदे पादर खाईंदे जो नारो कीअं हया हो? नमरदो जो केस कंहिं विड़ियो, नौशीन जो केस कंहिं विड़ियो, बेटे जज़ीरन वसीलन मादनिया जो केस कंहिं विड़ियो। ओ नूर शाह वारो कारो दर्जे चोटीअ ते चढ़ी के भातार नारो न हयो हो, के कौम परस्त लीडर नारो न हयो हो। कारो दर्जे चोटीअ ते चढ़ी भी जमीयत उलमा इस्लाम चयो हो त कारो दर खपाईंदे पादर खाईंदे। घोटिए जे मंदिर के बाहि लगी जमीयत उलमा विसाई, लारकाने जे मंदिर के बाहि लगी जमीयत उलमा विसाई, शिकारपुर जेके बाबा के इमाम बारगाह में बाहि लगी जमीयत उलमा विसाई, लाल शहबाज कलंदर जे नगरियत बाहि लगी जमीयत उलमा विसाई। छोलियों फैलाए, पिन्नी करे, ज़कातूं कठियूं करे, चंदा इकट्ठा करे, गरीबन जे बातन में निवाला जमीयत उलमा पुजाया। मांखे ॿुधायो, न मां एमएलए, न मां एमपीए, न मां वज़ीर, न मां मुशीर, न मां वज़ीर आला, न मां गवर्नर, अञा कहिड़ी सिंध जी ख़िदमत कयां? इन खां अलावा का ख़िदमत आहे त ॿुधायो। जेकॾहिं मां दीन सां गद्दारी कई आहे, ओ नूर शाह वारो, जेकॾहिं मां मस्जिद की चौकीदारी ना है कही, सहाबा जे इज्जत इलावा उसकी चौकीदारी ना है कही, खतरे नबुव्वत की चौकीदारी ना है कही, सिंध सभा जड़ी है गरीबन जो केस ना है विड़ियो, सिंध के ज़मीनुनि जो केस ना है विड़ियो। तो उठो, तहांजा हथ मुझे गिची, मां पंहिंजो पाण खे एहतिसाब जरा पेश करे रहियो। उठो, मूंखे गिरबान खां पकड़ियो जेकॾहिं मां को हक़ खणा था कयां, जेकॾहिं मां हक़ अदा न आहे कयो, जेकॾहिं तव्हां सम्झो था त मां सिंध जो केस न आहे विड़ियो, जेकॾहिं तव्हां सम्झो था मां मज़लूमनि जो केस न आहे विड़ियो, जेकॾहिं तव्हां सम्झो था मां ग़रीबनि मिस्कीननि जी परगोर न आहे लॻी, हालांकि मां वटि त कुझु मायूसीअ जो चेयरमैन न आहियां, न लहा त मां को पुछण जो तव्हां को हक़ ई नथो पड़जे। कुझु न आहियां, हुनजे बावजूद सभु कुझु कयो, पोइ बि सम्झो था त न राशिद साहब कमी कई आहे। तो उथो, मांखे गिचीअ खां झलियो, मां पंहिंजी गिरबान पेश करण जे लाइ तयारु आहियां। पर नूर शाह वारो ॿुधो, फैसले जो वक्त अची चुको है, फैसले जो वक्त अची चुको है। ताजो जिन सिंध लुटियो, जिन मस्जिदूं ॾहारायो, जिन ख़त्मे नबुव्वत जे कानून ते हमलो कयो, सहाबा जे इज्जत ऐं नामूस ते हमलो कयो, सिंध जे मासूम न्याणियुनि जा जनाज़ा ॾिनो, जिन इमाम बारगाहनि, मस्जिदनि, मंदरनि, दरगाहुनि ते बम धमाका करायो, जिन ग़रीबनि जे सैलाब जा फंड खाधो, जिन नौकरियुनि खे पैसनि ते खपायो, जिन अस्पतालनि, स्कूलनि, नालनि, रोडनि, रस्तनि ते करप्शन कई, जिन
समाज जी सिंध जी ज़मीन उनके पीड़ाड़े जी जागी संजी करे खपायो ओ नूर सावरो वक्त जीरो तो था मसा कच्ची करे मैदान ते निकलो तो इनन के किच्ची का छले करे जुल्म है कब्र के दीवारों के कराई करे पेटो पे खपन भाड़ जा तर्रा न खपन तनकीद मूते फेसबुक ते पोस्ट मुझे खिलाफ सालन में सिंध जे असेंबली में करें को मौलवी मोकलियो अच्छा 74 सालन में मुझे मौलविन इन्हनि बहुतारन खानन नवाबन जो मुकाबलो कयो वोट तहां ॾिना तहां जे अपे अब्बा ॾिना तहां जे साल भेण न्याणे मुझे खिलाफ तनकीद न कर पंहिंजे साल को पुछ त बेनज़ीर साहिबा जो कर्ज कॾहिं लाही मुझे छो काबड़े बैठो मां त मुकाबलो कयो अज भी मां मुकाबले में बीठो हां पंहिंजे अम्मा ऐं भेण खां पुछ त तीर मां सिंध जी करे जान छड़ाईंदी मुझे तनकीद न कर पंहिंजो पाण ते तनकीद कर त 5000 ते वोट खपाइण करे छड़ीने हार पे ते वोट खपाइण करे छड़ीने कणक जे कट्टे ते वोट खपाइण मुझे तनकीद न कर पंहिंजो पाण ते कर मुजरिम मां न आहियां मुजरिम तहां आहियो मां इन्हनि जो मुकाबलो कयो हो इन्हनि खे असेंबली में तहां मोकिलियो मां न आहियां मोकिलियो मुंहिंजी किची न झलियो पंहिंजी झलियो ॻाल्हि सचा पर कड़वी आहे ऐं हिननि जो पोस्टूं चेक कयो जेका मौलवियुनि जे ख़िलाफ़ था लिखनि हिकिड़ी पोस्ट ज़रदारी जे ख़िलाफ़ न मिलंदी हिकिड़ी पोस्ट के वडेरे भोतार खान नवाब एमएन एमपी जे खिलाफ जिन भींग कई मुल्क खाई विया उन जे खिलाफ काई पोस्ट न मौलवियुनि ते तनकीद जेका रोज सुबह जो घरों निकिरी ज़ाल जा 2 जूता खाई निकिरंदा आहिनि रात जो घर अची ज़ाल खे पेरे पां उहे मुल्लनि ते अड़ेड़ो मुड़ुस माण्हू आहे त ज़ाल खे संभाल न संभलजे ज़ाल नथी कावड़े मुल्ल ते वेठो हले ज़ाल ते न कावड़े मुल्लनि ते छो त निकाह मुल्ले पढ़ायो हो न तुंहिंजो अन्या तो परेशानी छाजी अन्या मथे में सूर पेट में मरूर छाजो मौलवियुनि ते तनकीद छाजी बुधाया ये पोस्ट मुझे खिलाफ छो है बुधाया मैं ॻाल्हायो न था मुर्दो ॻाल्हायो अब ये मुझे खिलाफ पोस्ट छो है बुधाया मैं ये मौलवियुनि ते तनकीद छो आ बुधाया मैं मौलवियुनि जे खिलाफ व्हाट्सएप छो बुधाया केड़ा केड़ा दा चो तो बुधाए खबर तो वजह छा है खबर तो वजह छा है वजह या है इन पोस्टन रखण जी तनकीद करण जी रणन करण जी मौलवियुनि ते तनकीद जी वजह या है केड़े दिसो था माशाअल्लाह रोड ताई पैर रखण जी जगह ना है बुधो तवज्जो सां बुधो पैर रखने की बार बे मासूम बच्चा हे नौजवान हे कोढ़ा अचन वारन में ऐं वरी बी नजर फेरायो साईं अब्दुल कईम साहब हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो ॾिसो हिननि खे मौलवी घणा आहिनि गैर मौलवी घणा आहिनि हाफ़िज़ घणा आहिनि कॉलेज ऐं स्कूल जा ॿार घणा आहिनि टोपिन वारा घणा आहिनि बग़ैर टोपीअ वारा घणा आहिनि दाढ़ीअ वारा घणा आहिनि बग़ैर दाढ़ीअ वारा घणा आहिनि देवबंदी त देवबंदी बरेलवी त बरेलवी शिया त शिया मुक़ल्लिद त मुक़ल्लिद गैर मुक़ल्लिद त गैर मुक़ल्लिद हिंदू सिख मेघवाड़ मारवाड़ी भी जमीअ जे जलसन में था अचनि जमीअ जूं टिकट हिननि जो मथो फिरियो आहे त वञ मुल्ले में जादू कहिड़ो आहे राशिद सूमरे में आहे छा नज़र खुटे थी माण्हू नथा खुटनि वञ तूफ़ानी तूफ़ान आहे अञा त मूंखे हाणे चढ़ियो में स्टेज ते त मौलवी साहब चयो दादा हे त रुगो मर्द घुराया न इजाज़त ॾियां मायूं घुराया हा त ट्रिपल ते जलसो हुजे मां चयो मां त कुझु गुज़ारो कर रहे तैयार हो मैं जो जलसो करणा थे त हिननि खे परेशानी आहे अल्लाह जो कसम हो बिरयानियों भी ॾियनि था नौकरियूं भी ॾियनि था गाॾियूं भी ॾियनि था पैसा भी ॾियनि था ॾियारियूं भी ॾियनि था माण्हू उन्हनि जे वञण जे लाइ तयार न आहिनि मौलवियुनि जे जलसे में मटीअ ते ज़मीन ते पट ते वेठा आहिनि हिननि खे परेशानी आहे त मुल्ले में जादू कहिड़ो उन्हनि खे चवो थो परेशानी संभाले रखो अञा त तव्हांजे परेशानीअ में इज़ाफ़ो तॾहिं थींदो जॾहिं सिंध जे वज़ीर आला जे कुर्सीअ ते
चोर के उन जा हथ ॾियारी मुंहिंजा भाउ हवेली छॾण जे लाइ तयार आहियो बेली ए बाहूं तो बधाम बेली ए बाहूं तो बधाम कूड़ो वायदो न कजो मां धोखो ऐं फ्रॉड न कजो मुड़स माण्हू थी जेका निभाए सघो उहे हथ खणो मां निभाईंदो ज़ुल्म ऐं जबर जे दीवारनि खे घेराईंदो मैदान ते निकिरंदो सिरवानीअ ते रखी निकिरंदो उथण जी इजाज़त नाहे हाली ॾियो मां उथारिया थो तव्हांखे हाली ॾियो बिल्कुलु उथण जी इजाज़त नाहे वियो जलसो ख़राब न कयो वियो ओ बाबा वे तवज्जो निभाईंदो मैदान ते निकिरंदो तीरे धरतीअ जे लाइ मुंहिंजा भाउ रेडी थींदो इन्हनि वॾेरनि भाउतारनि ख़ाननि नवाबनि सरदारनि सिंध लुटींदड़नि ग़रीबनि जे हक़नि ते थाड़ा हणंदड़नि खे नीचीअ खे झलण जे लाइ मुंहिंजा भाउ हवेली थींदो कहिड़ा इलेक्शन जे बूथ ताईं मूंसां गॾु या बूथ में अंदर भी मूंसां गॾु ॾिसो बाहूं ॿधियूं तमाम सच ॻाल्हायो कूड़ न मूंखे दिलासा न ॾियो जेका निभाए सघो अबा बूथ में अंदर भी या ॿाहिरि ताईं ठपे ते ठपो मां ताईं मज़ो न आहे साईं नासिर शाह ताईं आवाज़ कीअं पुॼंदो सबर 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 मां साईं नासिर शाह साहब ताईं भी आवाज़ पुॼाइण थो घुरां मुंहिंजो दोस्त भी आहे भाउ भी आहे यार भी आहे ऐं साईं ख़ुर्शीद शाह ताईं भी आवाज़ पुॼाइण थो घुरां पोइ ठपे ते ठपो मूंखे मां ॿिन्ही हथनि सां तव्हांखे सलाम ॿिन्ही हथनि सां तव्हांखे सलाम आहे मां तव्हांखे इस्लामाबाद सॼो तहां 17 ॾींहं इस्लामाबाद जे रोड ते मूंसां गॾु हुयो मां वरी इस्लामाबाद सॼो तहां ॿीहर इस्लामाबाद हुयो मां सुप्रीम कोर्ट सॼो तहां सुप्रीम कोर्ट हुयो मां कराची सॼो मां हैदराबाद सॼो मां लाहौर सॼो मां लारकाणी सॼो तहां मूंसां गॾु हुयो मां तव्हांखे सलाम थो पेश कयां तहां मूंखे अकेलो न छॾियो हाणे मुंहिंजो जमात तय कयो त सिंध जे अमन अमान जे लाइ धाड़ेल राज जे ख़िलाफ़ स्ट्रीट क्राइम के खिलाफ अड्डे में करप्शन के खिलाफ महंगाई के खिलाफ सिंध के बेटन वसीलन जजीरन मादरियात के लाए कानून के रखा घोट के तई सिंध के वसीलन के लाए इन गरीब मिस्कीन और मजदूरन के लाए नौजवानन के मेरिट रोजगार के लाए 22 अक्टूबर का नवंबर ताईं सिंध अमन मार्च करणो तारगो 3 ॼणा इन हज़ारनि जे जलसे के खराब करे रहिया वियो छो था कसम खणी आयो तो मुझे जलसे के खराब करणो आहे तव्हांखे तो छो तो करे चुप करे वे न तो तूं चुप तो चुप करे वे हिकु मुंहिंजो यार आहे वरी मस्ती तो करे मूंखे ख़बर आहे तव्हां वधीक मां तो सुञाणांसि बाबू तव्हां जहिड़ा सभु सादा मुंहिंजे मथे में छॾे वियो आहे न मां छा कयां एड़ो डंडो हणंदो मैं छोरा 22 अक्टूबर का सिंध अमन मार्च 22 तारीख छेड़ी बाईपास का शक्कर का रोड़ी का पनो हाकिल पने हाकिल का घोट की का मीरपुर माथे ले का बाबरो 23 तारीख कंदकूर कश्मीर है जकबाबाद 24 तारीख शिकारपुर लार कानो 25 तारीख कंबर दादू 26 तारीख नौसर फिरोज है खैरपुर 27 तारीख नवाब साईं सांगड़ 28 तारीख मीरपुर खास है उमरकोट 29 तारीख थरपारकर ऐ बदी 3 तारीख कंडो मोहम्मद खान है कंडो अलहया 31 तारीख मटियारी है हैदराबाद 1 नवंबर इंशाअल्लाह जाम सोरो सिदावल खट्टो नवंबर ते मां तहां जो केस खणी सिंध जे न्याणियुनि जो केस खणी सिंध जे मसलून जो केस खणी सिंध जे वसीलन सिंध जे जसीरन सिंध जे बेटन जो केस खणी तहां जे अड्डे जो तहां जे इन हार पे जो केस खणी तहां जे अमन बहन न्याणियुनि जो केस खणी स्कूलन अस्पतालन कॉलेजन रोडन रस्तन नारन जो केस खणी कराची
शाह वारो मूंखे ख़बर आहे त पेट्रोल महांगो थी वियो आहे मूंखे ख़बर आहे त ग़रीब जे सकत खां पेट्रोल ख़रीद करणु निकिरी चुको 12 ॾींहं धिका मां झलींदुसि तव्हांजे हक़नि जे लाइ सिंध जे हक़नि जे लाइ 12 ॾींहं धिका मां झलींदुसि पर हिकिड़ो ॾींहुं जंहिं ॾींहुं मां तव्हांजे ज़िले सखर में आहियां उन ॾींहुं इन्हनि सभिनी मक़सदनि जे लाइ सिंध जे लाइ दीन ऐं धरतीअ जे लाइ तव्हांखे मुंहिंजो बाह ॾेई छॾो फेड़ी बाईपास खां बबरलो बाईपास खां पन्ने आकिल ताईं तव्हांखे मूंसां गॾु हलणो आहे जेके मोटरसाइकिल उहो मोटरसाइकिल ते जेके ट्रैक्टर उहो ट्रैक्टर ते जेके चुंची उहो चुंचीअ ते जेके डालो उहो डाले ते जेके कार उहो कार ते जेका चंदो करे गाॾी कनि उहे किराए जी गाॾीअ ते हाणे बाहूं ॿधियूं तमामु कूड़ो वाइदो मासां न कजो दिलासो मांखे न ॾिजो इन्हनि कैमराउनि ते ज़रदारी खे पैगाम वञे थो ॿुधायो त 22 अक्टूबर ते सुबुह जो बबरले बाईपास खां पन्ने आकिल ताईं तव्हां मूं कहिड़ा मूंसां गॾु हूंदा